गुड्डू ऐं सखर ब्राज ते पाणी में लगातार तेज़ी सां लाथ जो सिलसिलो जारी आहे। कोटड़ी ब्राज वटि पाणी में 4 सबब विचोले दर्जे जी बोर्ड डिक्लेयर कई वई आहे। सिंधु दरिया ते कायम गुड्डू ब्राज ऐं सखर ब्राज वटि पाणी जा वहिकरा घटिजण बैदि विचोले दर्जे जी बोर्ड बरक़रार आहे। गुड्डू ब्राज वटि 24 कलाकनि दौरान पाणी में 77,000 क्यूसिक लाथ अची वई आहे। गुड्डू ब्राज वटि पाणी जो मथां विकिरो 4,06,147 क्यूसिक ऐं हेठां विकिरो 3,87,615 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। ताज़नि जारी कयल अंगनि अखरनि मुताबिक़ सखर ब्राज वटि पाणी वहिकरनि में 63,000 क्यूसिक लाथ रिकॉर्ड कई वई आहे। सखर वटि मथां विकिरो 4,99,850 क्यूसिक ऐं हेठां विकिरो 4,46,470 क्यूसिक ते पहुची वियो आहे। कोटड़ी ब्राज ते पाणी में 4 अची वई आहे। कोटड़ी ब्राज में पाणी जो मथां विकिरो 3,26,942 क्यूसिक ऐं हेठां विकिरो 3,06,887 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। त्रेमूं ऐं पंजनि ते पाणी जा वहिकरा मामूल ते अची विया आहिनि। पंजनि ते पाणी जा वहिकरा 1,33,922 क्यूसिक रिकॉर्ड कया विया आहिनि।